उनखां पोइ जेका ॿी ख़बर आहे उहा मोहम्मद आमिर जे हवाले सां आहे। हिकिड़ी मैच हुई कोयटा ग्लेडिएटर सां मोहम्मद आमिर खेॾंदा पिया, त उनजी फैमिली आई हुई मैच ॾिसण लाइ, पर हुननि सां का बदतमीज़ी थी क्राउड जी तरफ़ां। पर हुन ते जेका आहे मरियम नवाज़ खां जेका आहे हाणे जेका वज़ीर आला थी आहे पंजाब जी, उनखां नोटिस वठण लाइ मोहम्मद आमिर चयो त इहा बदतमीज़ी थी आहे, हिन जो जेको नोटिस वरितो वञे, ट्वीट कयो बाक़ाइदा, ऐं मरियम नवाज़ हिन जो नोटिस बि वठी वरितो आहे हाणे, ऐं जंहिंजो शुक्रगुज़ार बि आहे मोहम्मद आमिर। त हिन क़िस्म जा साईं वाक़िया न थियणु खपनि मुंहिंजे ख़्याल में। उनजी सुपरस्टार आहे पाकिस्तान जो, ऐं कंहिंजी बि फैमिली हुजे, असां वटि त लेडीज़ जो या फैमिली जो एतिराम रहियो आहे हमेशह, ऐं रहणु खपे। जेॾीमहिल नौजवान छोकिरा अचनि था न पाण में फ्रेंड्स गॾु थी करे, त पोइ उन मां निकिरी था वञनि, पर मां सम्झां त गुड साइन आहे इहो, ऐं सुठी ॻाल्हि आहे। मोहतरमा मरियम नवाज़ साहिबा जेको आहे एज़ ए CM जेको आहे उनखे अप्लाई कयो, ऐं जेको आहे न रिप्लाई बि कयो आमिर खे, स्पेशली पुछियो, वरी कमिश्नर खां पुछियो वियो, त पोइ सभु मामला त तय थी विया आहिनि। पर फैमिलीज़ जे लाइ वरी पोइ आईंदा छा थींदो, त पोइ प्लेयर्स पंहिंजी फैमिलीज़ ग्राउंड में न वठी ईंदा। हीअ फैमिली इवेंट आहे, घर बि तव्हां फैमिली सां गॾु ॾिसो था या ॿाहिरि वञो था आउटिंग जे लाइ, त उन आउटिंग में तव्हांजी फैमिली इंजॉय करे थी, चिल करे थी, त बाल न कयो त वधीक बदिरां तव्हां सुपर स्टार्स आहिनि, तव्हांजा हीरोज़ आहिनि, उन्हनि सां प्यारु कयो, उन्हनि खे मोट सुठी ॾियो तव्हांजे मुल्क जा। मोहम्मद आमिर इहो चवणो त हुते जो जेका डिप्टी कमिश्नर आहे जो मुल्तान जो, उन बदसलूकी कई आहे हुनजी फैमिली सां। त हाणे इहो बि हिकिड़ो वॾो इल्ज़ाम आहे, हिन ते प्रॉपर हिकिड़ा तफ़सीस थियणु खपे साईं। सर मुंहिंजे ख़्याल में त मामिलो तय थी वियो आहे। मोहतरमा मरियम नवाज़ साहिबा बि चई पई करे ॿिन्ही धुरियुनि खे नोटिस वरितो खीर खंड करे छॾियो आहे, पर मां चवां थो त जेको आहे इहे जेका बि शइ थी आहे, मिसहैप थियो आहे, न थियणु खपे। मिसबिहेवियर जेको आहे नॉट अलाउड। फैमिली आहे यार, उनखे उनजी क़दुरु कयो, सभु फैमिलियुनि वारा आहियूं असां, ऐं हिन मुल्क पाकिस्तान में, ख़ुदा दादे पाकिस्तान में असां हमेशह औरतुनि जो लिहाज़ कयो आहे, एतिराम कयो आहे, त एतिराम जो दामन न छॾियो प्लीज़। बाक़ी मज़ो आहे, वठो, का टीम खटे थी, का हारिजे थी। अगरि तव्हां तनक़ीद करणु चाहियो, तनक़ीद बि करे सघो था, तनक़ीद बराए इस्लाह बि करे सघो था, लेकिन बदतमीज़ी ऐं इन क़िस्म जी शयूं उनखां थोरो परहेज़ करणु खपे असां सभिनी खे। असांखे क्रिकेट खे इंजॉय करणु खपे, कंहिंजी पर्सनल लाइफ ते या पर्सनल हुनजी फैमिली ते अटैक न करणु खपे। इहा मुंहिंजे ख़्याल में गुनाह जे ज़ुमरे में अचे थो, बल्कि